सांगड़ मावा के खबर दींदा आलम ब्यूरो चीफ गुलाम कादिर कहेरी की रिपोर्ट मुताबिक सांगड़ म्यूनिसिपल कमेटी टंडो आदम पारा सरकारी मिल्कियतूं नीलाम करण खिलाफ शहरी मैदान में अची विया सख्त एहतजाज किया वियो। म्यूनिसिपल कमेटी टंडो आदम के हलंदड़ इजलास में काउंसलरनि की वही अक्सरियत वॉकआउट करे निकरी आई। काउंसलरनि पारा भी शहरनि से गॾु एहतजाज करण और अदालत वञण जो ऐलान। म्यूनिसिपल कमेटी टंडो आदम की इंतजामिया पारा टंडो आदम शहर में वाक़ियो म्यूनिसिपल कमेटी के मिल्कियतुनि मोहम्मदी चौक ते वाक़ियो फायर ब्रिगेड बिल्डिंग, स्टेशन चौक ते वाक़ियो नाको, गॾिया गाॾा स्टैंड, लेडीज़ अस्पताल प्राइवेट माण्हुनि खे ॾियण जो मुबैना तौर मनसूबाबंदी कई वई आहे। म्यूनिसिपल कमेटी पारा काल इजलास पिणु घुरायो वियो हो, जंहिंमां उन्हनि सरकारी मिल्कियतुनि जी मुबैना तौर मंजूरी वठणी हुई। इजलास शुरू थींदे ही शहरी इताद पारा सदर चेयरमैन कामरेड महमद खान पंवर, बागी मुजाहिद थईम सरवर अबड़ो इमदाद चांडियो, राजा मलूखानी मुमताज़ भुरगुरी, सिकंदर मलूखानी जमायत इस्लामी ज़िला सांगड़ के अमीर अब्दुल गफूर अंसारी, मुश्ताक आदिल, अब्दुल सत्तार अंसारी समेत मुख्तलिफ जमायतुनि के अगवान कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। शहरनि पारा म्यूनिसिपल कमेटी टंडो आदम ऑफिस आॾो एहतजाज कंदे सख्त नारेबाज़ी कई वई। सेक्रेटरी रिपोर्ट काजी अली रज़ा सनाशे जुल्फकार अली भुट्टो जी 96 सालगिरह के हवाले से खलील जमान महड़ पारा वावडा कॉलोनी में शानदार तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें मच कचेरी जो पिणु एहतमाम कियो। सालगिरह तकरीब में पीपल्स पार्टी के वर्करनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त PS 38 जी नमज़द उम्मीदवार गुलाम कादिर चांडियो, पीपल्स पार्टी के ज़िले जनरल सेक्रेटरी डाडा गुलाम शाह लगारी, पीपल्स पार्टी के सीनियर अगवान हाजी अली नवाज चांडियो, सैद अली हैदर शाह, राणो खान जलबानी और फ़कीर यूसुफ अली जरदारी खुसूसी तौर शिरकत कई। उन मौके ते मथियन अगवाननि शहीद जुल्फकार अली भुट्टो की सियासी जिदोजहद और जमहूरियत लाइ ॾिनल कुर्बानीनि ते ॻाल्हाईंदे चयो त क़ाइद अवाम जी कुर्बानीनि जो नतीजो आहे जो पाकिस्तान में जमहूरियत जो राज कायम थियो आहे ऐं अमरीत मां जान छुटी। उन खां अॻु मेज़बान खलील जमान महड़ पारा आयल मेहमाननि के आजियाणो पेश करे खेनि लुंगिन जा तोहफ़ा पेश किया विया। आख़िर में शहीद जुल्फकार अली भुट्टे जी 96 जन्म ॾींहं के हवाले से केक पिणु कटियो वियो। उन मौके ते पीपल्स यूथ ऑर्गेनाइजेशन सकरन जो सदर मीर अब्दुल जब्बार चांडियो, इमरान अली कीरियो, सैद फैज़ान अली शाह, मंसूर अहमद कल्लू, असामा शाह लगारी, अब्दुल हफीज़ लगारी, अब्दुल जब्बार लगारी, अली नवाज परिहाड़, बिलावल कीरियो, मोहम्मद अली मल्ला और आमिर अली चांडियो पिणु मौजूद हुआ। ठुल्लमावा के खबर दींदा आलम फैज़ सूमरो की रिपोर्ट मुताबिक पाकिस्तान पीपल्स पार्टी के कायद शहीद जुल्फकार अली भुट्टो की सादगी से सालगिरह तालका सदर बरकत अली दश्ती और सिटी सदर मोहम्मद जमील दायो की मेज़बानी में PP हाउस ठुल्ल में मल्हाई वई। सालगिरह की तकरीब जा मेहमान खास PP ज़िला जैकब आबाद जो सीनियर नायब सदर मीर मोहसिन खान सरकी और एजाजी मेहमान ज़िला जनरल सेक्रेटरी महमद आरिफ दायो और बिया अगवान हुआ, जैमें महदी हसन दस्ती, अब्दुल गनी बुरडो, वसीम दस्ती, मुजम्मिल बंगलानी, एहसान अली सरकी, यार मोहम्मद बुरडो, अकबर निंदवानी, मीर आमिर खान भट्टी समेत अगवान और कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में कायद अवाम शहीद जुल्फकार अली भुट्टो जूं तस्वीरूं और पेना फ्लेक्स लगाए सालगिरह जो 5 पाउंड जो केक काटे अगवाननि और कारकुननि हिक ॿिए खे केक खाराए मुबारकूं ॾिनियूं। उन मौके ते PP जे उम्मीदवारनि लाइ कामयाबीअ जूं दुआऊं घुरियूं वयूं। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह मटियारी में शहीद जुल्फकार अली भुट्टो की 96 सालगिरह की शानदार तकरीब जलसे में तब्दील थी वई। मटियारी के मेला ग्राउंड ते अगोणे MPA और PP अगवान पीर अमीर अली शाह हाशमी और पीर सैद अर्तज़ा शाह हाशमी पारा शहीद जुल्फकार अली भुट्टो की 96 सालगिरह की तकरीब मुनक़द कई वई, जेका जलसे की सूरत अख्तियार करे वई। तकरीब में PP अगवान मखदूम फ़खर ज़मानी ॿियनि PP अगवाननि ऐं PP वर्करनि सां वॾे अंग में शिरकत कई। PP वर्करनि पीर सैद अर्तज़ा शाह हाशमी की अगवानी में शहीद बेनज़ीर भुट्टो चौक खान दरगाह सखी हाशिम ताईं दुल्हन शरनान ऐं गुलन की वर्खा सां PP अगवान मखदूम फ़खर ज़मान पीर सैद अर्तज़ा शाह हाशमी ऐं ॿियनि दरगाह सखी हाशिम शाह ते चादर चढ़ण बाद अगवान ऐं PP वर्करनि तकरीब वारे पिंडाल में शिरकत कई। तकरीब में पीर अमीर शाह हाशमी मखदूम फ़खर ज़मान पीर अर्तज़ा शाह हाशमी निसार खान खटियाण जानी ॾेथो इज़्ज़त अली ब्रह्माणी ऐं ॿियनि सालगिरह जो केक कटियो। तकरीब में यूसुफ अबड़े जो अरशद अली सो महरून इस्लामला ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब के मखदूम फ़खर ज़मान ऐं पीर अमीर अली शाह हाशमी ॿियनि चयो त मखदूम ख़ानदान ऐं हाशमी ख़ानदान शुरू खां वठी गॾु आहियूं ऐं असांखे वॾनि उहो ई सेखारियो आहे त PP जी हर मुश्किल वक़्तु हुजे या कहिड़ो बि हुजे पर PP हमेशह गॾु हूंदासीं। PP अगवाननि जो चवणो त मटियारी ज़िले जे PS 57 मटियारी लाइ पार्टी क़यादत जंहिंखे बि टिकट ॾींदी असां सभु उन उम्मीदवार खे कामयाबु कराईंदासूं।
रिपोर्ट अहमद रोदनानी हक टीवी न्यूज़ जोई काशे में वबाई जियां फैलंदड़ मलेरिया ते कंट्रोल न थी सघियो। वधीक हिकु मौसम गुल मलेरिया विगी फोत थी वियो। वाही बांदी गोड़ गुलाम मोहम्मद लाशारी में 5 महीननि जो साजिद पुट मुनील लाशारी मलेरिया विगी फोत थी वियो आहे, जॾहिं त वाही बांदी समेत काशे जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में वबा जियां फैलजंदड़ मलेरिया ते कंट्रोल लाइ सिंध जे सिहत खाते के जोगा उपाउ न वरिता आहिनि। काशे में वधंदड़ मलेरिया ते ज़ाब्तो न अचण करे मौसम जानियूं दाव ते लॻल आहिनि, जंहिं सबबि वालिदेन में मायूसी छायल आहे। खबरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला ठटे जे सदर ख़ान साहिब सादिक अली मेमन खे 225 एने ठटो जी टिकट कन्फर्म थियण खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला ठटे जे वर्करनि ऐं जियालनि जे दिलनि में ख़ुशीअ जी लहर। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जियालो मोहम्मद अयूब मल्ला पारां मुबारकूं ऐं उन सां गॾु संदसि मान में शानदार आजियानी ॾियण जो ऐलान कयो वियो। अयूब मल्ला सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ख़ान साहिब सादिक अली मेमन खे पार्टी क़यादत पारां एने 125 ठटो जी टिकट ॾियण ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा थोराइता आहियूं। असां वचन कयूं था त एने 125 ठटो तां पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ठटे जे सदर महबूब अगवान ख़ान साहिब सादिक अली मेमन खे वॾी अक्सरत सां वोट ॾेई कामयाब कराईंदासीं ऐं उन ख़ुशीअ जे मौक़े ते आउं अयूब मल्ला ख़ान साहिब सादिक अली मेमन साहिब जे मान में आजियाने जी दावत ॾियां थो। उमेद आहे त सादिक अली मेमन साहिब जल्द मूंखे टाइम ॾेई आजियाने में शिरकत कंदो। खबरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़ैबर मां खे ख़बर ॾींदा हलूं। अज़ीज़ गुल ख़ैबर जी रिपोर्ट मुताबिक़ ख़ैबर लॻे सेखाट थाणे जे हद आखूंड फिलिंग स्टेशन जे साम्हूं नेशनल हाईवे रोड ॿिन्ही पासनि खां ब्लॉक कयो वियो। ख़ैबर लॻे आखूंद फिलिंग स्टेशन जे साम्हूं नेशनल हाईवे रोड ब्लॉक करे धरणो हंयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी जानू माशी यार मोहम्मद उर्फ़ यारू माशी ऐं ॿियनि कई। नेशनल हाईवे रोड ब्लॉक कयो वियो। रोड जे ॿिन्ही पासनि खां सवें गाॾियूं बीहिजी वयूं, जंहिंमें मुसाफ़िर सख़्तु सीअ में परेशान बणियल। सेखाट थाणे जे हद जी पुलिस बि पहुची वई ऐं ज़रियनि मुताबिक़ त धरणो हणंदड़नि जो चवणो त सेखाट थाणे जे पुलिस ख़िलाफ़ लॻायो वियो आहे। सेखाट पुलिस असांजो माण्हू एजाज़ अहमद माशी वलद विकियो खे कचे शराब जे केस में गिरफ़्तार कयो आहे। रोड तेसीं ताईं न खुलंदो जेसीं ताईं असांजो हमराह एजाज़ माशी खे सेखाट पुलिस आज़ादु नथी करे तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। उन मौक़े ते DSP खैबरानी दिलदार सुमरो पहुची मुज़ाहिरनि सां कामयाब ॻाल्हियूं करे रोड खोलराए छॾियो। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं सेखाट पुलिस कचे शराब जे विकिरे जे ॾोह में खेसि गिरफ़्तार करे वरितो हो। नौशरो फ़िरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगर। नौशरो फ़िरोज़ जे करप्ट SHO ख़ालिद शाह चोरीअ जे हिक झड़तू केस में साफ़ी ज़मीर लुंड ऐं माजिद तगर मथां पिण बॉक्स FIR दर्ज कई वई आहे। सिंध साफ़ी इतिहाद जो अॼु 5 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो। ख़बर मूजिबि नौशरो फ़िरोज़ थाणे जे करप्ट SHO अब्दुल ख़ालिद शाह सचियूं ख़बरूं हलाइण ते मछिड़जी पियो ऐं नेशनल प्रेस क्लब जे डिप्टी जनरल सेक्रेटरी ज़मीर हुसैन लुंड खे रेवेन्यू कॉलोनी नौशरो फ़िरोज़ जे रहवासी वजीह मेमण जे हिक चोरी जो इल्ज़ाम मथसि कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जंहिं ते साफ़ी सिरापा एहतजाज बणिजी विया ऐं SHO ख़ालिद शाह ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सिंध साफ़ी इतिहाद जे अॻवान यूनिस राजपर एम ज़फ़र तगर, इम्तियाज़ उमरो, मौला बख्श मशहूरी, अतीक रहमान विस्तड़ो, असद उमरानी, यूसुफ मंगी, अली नवाज़ सोलंगी, ज़ाहिद लुंड, ख़ालिद चांडियो ऐं ॿियनि चयो त SHO हथ सां चोरियूं कराए शहरनि खे फुराए पियो। ख़बरूं हलाइण ते पुलिस सहाफ़ियुनि खां इंतकाम पई वठे। कुछ ॾींहं अॻु साफ़ी माजिद तगर ते अकाउंट्स ऑफिसर म्यूनिसिपल कूड़ी FIR कराई हुई, छो जो संदसि भाउ म्यूनिसिपल मुलाज़िम खे पघारूं ॾियण लाइ मुसलसल एहतजाज करायो। हाणे वरी ज़मीर लुंड खे चोरीअ जे कूड़ी FIR दाख़िल कई आहे। ॿिए तरफ़ साफ़ी SSP नौशरो फ़िरोज़ मैडम साए अज़ीज़ टालपुर खां मुतालबो कयो त फ़ौरन नोटिस वठी SHO अब्दुल ख़ालिद शाह खे हटाए साफ़ियुनि मथां कूड़ा केस ख़त्म करे ॿी सूरत में SSP ऑफिस अॻियां एहतजाजी कॉल ॾिनी वेंदी। खबरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया मटियारी खां। हाला क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कोच ऐं कार में टकर। मुसाफ़िर कोच ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी बिजलीअ जे थंभे सां टकराइजण सबबि कोच खे बाहि वकोड़े वई। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत मुसाफ़िरनि खे कोच मां महफ़ूज़ ॿाहिरि कढी वरितो, जॾहिं त फायर ब्रिगेड गाॾी काफ़ी देर सां पहुचण जे करे कोच खे बाहि वकोड़े मुकमल साड़े रख करे छॾियो। जॾहिं त कार सवार ज़ख़्मी थी पिया, फायर ब्रिगेड अमले काफ़ी देर बाद पहुची बाहि ते कंट्रोल करे वरितो। पुलिस मूजिबि मुसाफ़िर महफ़ूज़ आहिनि। कोच घोटकीअ खां कराची वञी रही हुई त हादिसो पेश आयो आहे।
शिराजी हाउस सैयदपुर में कायदे अवाम शहीद जुल्फकार अली भुट्टो जी 96 सालगिरह जो केक शिराजी हाउस सैयदपुर में कटियो वियो, जंहिंमें पीपी साबिक़ MNA सैयद अयाज़ शाह शिराजी, पीपी साबिक़ MPA सैयद शाह हुसैन शाह शिराजी ऐं पीपी अॻवान सैयद नसीर शाह शिराजी ऐं पीपी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो शहीद जुल्फकार अली भुट्टो जी 96 सालगिरह जो केक बावड़ो में सपिया हाउस ते कटियो वियो, जंहिंमें ज़िला चीफ ऑर्गेनाइज़र शेर मोहम्मद चाचड़ ऐं ऑर्गेनाइज़र मोहम्मद मलूक भुट्टो ऐं असगर भुट्टो, अली नवाज़ सिपियो, अली नवाज़ खोखर ऐं ॿियनि गॾिजी कटियो। हिननि वधीक चयो त भुट्टे साहब वक़्त जे साम्राज्य सां महाडो अटकायो ऐं हिन मुल्क खे एटमी ताक़त बणायो। कादियाननि खे काफ़र करार ॾिनो। असांजे शेभे जे सदर मोहतरम गनवा भुट्टो ऐं असली वारिस जूनियर जुल्फकार भुट्टो आहिनि, जेके अनक़रीबी ॿाहिरि निकिरंदा ऐं घर घर अमन जो पैगाम पहुचाईंदा ऐं असां जे अला सभु पूरे मुल्क जा उन्हनि सां गॾु आहियूं। जो ही रिपोर्ट अहमद रोतनानी बलोच सिंध जे तफ़रीह माग गोरख हिल स्टेशन जे इलाइक़े गणांग में वॾे भाउ पारां 10,000 ॾिनल उधार वारा पैसा घुरण तां नंढे भाइरनि वॾे भाउ खे मथे में कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी करे विधो, जॾहिं त ज़ख़्मी भाउ वाही बांदी थाणे ते पहुतो, जिते वाही बांदी पुलिस फरियादी ज़ख़्मी इस्माइल बोज़दार जी फरियाद ते नंढनि भाइरनि नवाब बोज़दार, दाद मोहम्मद बोज़दार ख़िलाफ़ झेड़े जी रिपोर्ट दाख़िल करे छॾी आहे, जॾहिं त ज़ख़्मीअ खे इलाज लाइ वाही बांदी अस्पताल नियो वियो। उन सिलसिले में ज़ख़्मी इस्माइल बोज़दार मीडिया ॾो एहतजाज कंदे ॿुधायो त मूं पंहिंजे नंढे भाउ नवाब बोज़दार खां पंहिंजा ओधर ॾिनल 10,000 घुरिया, जंहिंजे करे ॿिन्हिनि भाइरनि मूंसां झेड़ो कयो, कुआड़ी हणी मूंखे रतो रत करे छॾियो आहे। हिन SSP दादू खां मुतालबो कंदे घुर कई त भाइरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। शिकारपुर मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। रियाज़ अली मीरानी जे रिपोर्ट मुताबिक़ मरकज़ी जमात अहले सुन्नत ज़िला शिकारपुर अंजुमन तुलबाए इस्लाम शिकारपुर जो वफ़द प्रेस क्लब पहुची प्रेस क्लब जी नई चूंडियल आबादीअ खे खेनि गुलनि जा हार पाराया ऐं मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते कामरान रज़ा अतारी, जनरल सेक्रेटरी अंजुमन तुलबाए इस्लाम सूबा सिंध साहिबज़ादा हाफ़िज़ फज़लुल्लाह नूरानी, नाज़मी आला मरकज़ी जमात अहले सुन्नत ज़िला शिकारपुर, प्रेस तर्जुमान अंजुमन तुलबाए इस्लाम पाकिस्तान मौलाना ख़ालिद हुसैन हुसैनी, रहनुमा मरकज़ी जमात अहले सुन्नत ज़िला शिकारपुर मौलाना सिबकतुल्लाह कादरी, अमीर मरकज़ी जमात अहले सुन्नत तालका शिकारपुर बाज़ मोहम्मद मुस्तफ़ाई, जनरल सेक्रेटरी अंजुमन तुलबाए इस्लाम शिकारपुर वाजिद अली सुल्तानी, फ़नान सेक्रेटरी अंजुमन तुलबाए इस्लाम शिकारपुर वक्कास अहमद उजड़, साजिद अली बहरानी ऐं ॿिया मौजूद आहे। घोटकी मां ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं था। मोहम्मद मलूक भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ शहर हिकु दफ़ो ॿीहर बदअमनी जे निशाने ते पेट्रोल पंप ते चौकीदारी कंदड़ नौजवान धाड़ेलनि हथां अगवा। हिकु दफ़ो ॿीहर अवां खे ख़बर खां आगाह कंदा हलूं त शहर हिकु दफ़ो ॿीहर बदअमनी जे निशाने ते आहे। पेट्रोल पंप ते चौकीदारी कंदड़ नौजवान धाड़ेलनि हथां अगवा। नौशरो फ़िरोज़ रिपोर्ट जुल्फकार अली तैगर बहलाणी जा रहवासी साजिद अली सहतो पीरसन होसना पंहिंजी धीउ सीमा सहतो सां नेशनल प्रेस क्लब पहुची मीडिया अॻियां दाहियो त मुनीर सहतो, ज़ुहैब सहतो, रशीद सहतो, वली मोहम्मद सहतो, नदीम सहतो ऐं ॿियनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असांजो प्लाट आहे, उन ते असांखे माल ॿुधण नथा ॾियनि। ही असांखे टार्चर करे रहिया आहिनि त ही अधु मुल्ह में प्लाट विकिणी हलिया वञनि, जॾहिं त असां प्लाट विकिरो नथा करे सघूं। असांजे अबनि ॾाॾनि जी प्रॉपर्टी आहे। जॾहिं असां हालाणी थाणे ते NCB दाख़िल कराई आहे, पर SHO हाणे रिश्वत वठी माठ जो रोज़ो रखी छॾियो आहे। SHO चयो त मूंखे शाहिद मलिक फ़ोन कई, मां कुझु बि नथो करे सघां ऐं असां सां बदतमीज़ी कई। असां IG सिंध DIG बेनज़ीराबाद SSP सहाय अज़ीज़ टालपुर खां मुतालबो कयो आहे त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। असांखे हिननि माण्हुनि मां जानी माली नुक़सान जो ख़तरो आहे ऐं असांखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवारी समूरा बाअसर हूंदा।
सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जे अॻवान एडवोकेट फ़हमीदा कीरो जे घर मां नामालूम चोर अलमारी जा ताला टोड़े सोना ज़ेवर ऐं रोक रक़म समेत लाखों रुपयनि जी चोरी करे विया। बाक़ी बाबति एडवोकेट फ़हमीदा कीरो मीडिया खे ॿुधायो त हू बिरादरीअ जे काॾीअ में गोड मजीद कीरो वियल हुई। शाम जॾहिं वापसि घर आई त अलमारी जा ताला टुटल हुया, जंहिंमां अटकल 2.5 तोला सोन ऐं 96,000 रुपया रोक रक़म गायब हुआ। हिन जो त कुझु महीना अॻु मुंहिंजे पुट जी मोटरसाइकिल पिणु चोरी कई वई। मूंखे लॻे थो त मूंखे टारगेट कयो थो वञे। हिन चयो त मां औरत ज़ात आहियां, पंहिंजी हैसियत आर समाजी ऐं फलाई कमनि में पिणु हिसो वठंदी आहियां। हर कंहिं सां चङो हलणु ऐं चङो ॻाल्हाइणु मुंहिंजी मिजाज़ में शामिल आहे, पर उन जे बावजूदि ख़बर न आहे छो बार बार मूंखे हिरासा कयो थो वञे। मां DIG ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खे अपील थी करियां त मूंखे न सिर्फ़ु चोरी मोटरा ॾिनी वञे बल्कि चोर बेज़ाहिर करे ॾिना वञनि। हिन उहो बि ॿुधायो त घर जा ताला सही सलामत लॻल आहिनि, चोर भित टपी दाख़िल थिया आहिनि। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर खानपुर जे इलाक़े में SSP शिकारपुर ऐं कर्नल रेंजर्स जी निगरानी में ॾोहारियुनि ख़िलाफ़ सर्च ऐं टारगेट ऑपरेशन कयो वियो। SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खान, कर्नल रेंजर्स ऐं DSP खानपुर समेत तमाम SHOs ऐं पुलिस अहलकारनि खानपुर जे इलाक़नि में इंटेलिजेंस सर्च ऑपरेशन में हिस्सो वरितो। इलाक़े में इश्तिहारी ऐं ॿियनि ॾोहारियुनि मुमकिना ठिकाणनि ते छापा ऐं तलाशी वरिती वई। ऑपरेशन दौरान केतिरनि ई शकी माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो, जिन खां वधीक छापा पुछा ॻाछा जारी आहे। टारगेट ऑपरेशन तेसी ताईं जारी रहंदो जेसी ताईं धाड़ेलनि जो ख़ात्मो ऐं अमन अमान क़ाइमु न थियो। खानपुर में रिपोर्टर खानगढ़ जे महर भाइरनि ऐं आदिलपुर जे धारेजा भाइरनि विच में सियासी रंजिशूं ख़त्म। अली गोहर महर नासिर शाह ऐं हाजी खान महर आदिलपुर ॼाम हाउस पहुची विया। ॼाम सैफुल्ला धारेजो ऐं अकरमुल्ला धारेजो सां मुलाक़ात। आम चूंडनि में हिक ॿिए जी हिमायत जो ऐलान। रिपोर्ट मूजिबि खानगढ़ जे महर भाइरनि ऐं आदिलपुर जे धारेजा भाइरनि विच में सियासी रंजिशूं ख़त्म थी वयूं आहिनि। अॻूणो सूबाई वज़ीर नासिर शाह, सरदार अली गोहर खान महर ऐं अॻूणो ज़िले चेयरमैन हाजी खान महर आदिलपुर ॼाम हाउस पहुता, जिते ॼाम सैफुल्ला खान धारेजो, ॼाम अकरमुल्ला खान धारेजो, आसिफ रज़ाक खान धारेजो ऐं ॿियनि संदन आजिया कई। उन मौक़े ते महर भाइरनि ऐं धारेजा भाइरनि हिक ॿिए सां सियासी रंजिशूं ख़त्म करे छॾियूं। PP क़यादत जे हिदायतनि तहत धारेजा ऐं महर भाइरनि विच में सियासी इख़्तिलाफ़ ख़त्म थी विया, जंहिं बाद धारेजा भाइर घोटकी खानगढ़ तक NA 199 ऐं PS 21 घोटकी ते सरदार अली गोहर खान महर ऐं सरदार अली नवाज़ उर्फ राजा खान महर जी हिमायत पिणु कंदा, जॾहिं त महर भाइर पनो अकिल वारे तक ते धारेजा भाइरनि जी हिमायत कंदा। होॾां गॾजाणी दौरान PP अॻवान नासिर शाह, सरदार अली गोहर खान महर ऐं धारेजा भाइरनि मुख़्तलिफ़ सियासी मामलनि ते पिणु ॻाल्हियूं कयूं। शिकारपुर मां खे ख़बर ॾींदा हलूं। रियाज़ अली मीरानी जे रिपोर्ट मुताबिक़ मदहजी में पुलिस जी ज़्यादतुनि ख़िलाफ़ एहतजाज, नाहक गिरफ़्तार करे रिश्वत वठण जा इल्ज़ाम। मदहजीअ में ॻोठु कलंदर बख़्श बिरोही बिरादरीअ जे ॻोठाणनि मदहजी थाने जे पुलिस SHO मैशूक शर ख़िलाफ़ एहतजाज कयो, जंहिंजी अॻवानी ग़ुलाम हुसैन रसूल बख़्श कई, जंहिंमें हुननि दाहींदे चयो त मदहजी पुलिस असांजे नौजवान शाहनवाज़ बिरोही खे घर मां चादर ऐं चौधरीवारीअ जो तक़दस पामाल कंदे बिलाजवाज़ गिरफ़्तार कयो, जंहिंखां 25,000 रोक ऐं घर मां पुलिस अल्ह तलह ॿुहारे वई ऐं गिरफ़्तार नौजवान ते वहशियानो तशदुद पिणु कयो वियो आहे ऐं धमकी ॾिनी त जेकॾहिं तव्हां 1.5 लख न ॾिना त तव्हांजे नौजवान शाहनवाज़ बिरोही खे फुल फ्राए कंदासीं। उन्हनि चयो त मजबूर थी असीं SHO मैशूक शर खे 1.5 लख रुपया ॾिनो ऐं गिरफ़्तार नौजवान खे आज़ादु कराए। उन्हनि मुतालबो कयो त असीं निगरान वॾे वज़ीर IG सिंध DIG लारकान नासिर आफ्ताब, SSP शिकारपुर मोहम्मद इमरान खान खां मुतालबो कयूं था त ॼाणायल SHO खे सस्पेंड करे इंसाफ़ कयो वञे। ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़ैबर मां खे ख़बर ॾींदा हलूं। अज़ीज़ गुल ख़ैबर जे रिपोर्ट मुताबिक़ सेखाट पुलिस जी ज़बरदस्त कार्रवाई, मंशात समेत हिकु मंशात फरोश गिरफ़्तार। सेखाट थाने जे ASI अब्दुल गफ़ूर सहतो पुलिस मोबाइल साण करे सेखाट नेशनल हाईवे खां थींदे मुक़ीम शाह कब्रिस्तान लॻे छापो हणी उते हिकु मंशात फरोश एजाज़ वलद विक्योमाशी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस खेसि तलाशी दौरान वटैंस 10 अदद कचे शराब जूं मिनरल वाटर जूं बोतलूं हथ करे वरितियूं। पुलिस जे चवण मुताबिक़ मंशात फरोश एजाज़ माशी ॿुधायो त आऊं पाण कचो शराब तयारु करे वापराईंदो ऐं आसपास में विकिरो कंदो आहियां।